सांगड़ मां ख़बर ईंदा हाल त SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायतुनि ते हलंदड़ स्नैप चेकिंग दौरान SHO सिंजोरो अली अकबर खोखर एक शकी कल्टसकार खे रोके इन मां 11,530 गुटका पुड़ियूं हथ करे वरतियूं। जवाबदार एहसान जट खे गिरफ़्तार करे मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो ऐं मंशियात जी नकल व अमल में इस्तेमाल थींदड़ कार पिण कब्ज़े पुलिस में वरती वई। शिदातपुर पुलिस मंशियात फ़रोश मोहम्मद बचल खे गिरफ़्तार करे 20 लीटर शराब हथ करे वरतो, जॾहिं त शिदातपुर में ई ॿी कार्रवाई में मंशियात केस में रूपोश जवाबदार शाहू कलोई खे गिरफ़्तार कयो वियो। टंडो आदम पुलिस अगवा केस में रूपोश जवाबदार अला रखियो भट्टी खे गिरफ़्तार करे वरतो। 2 हफ़्ता अॻु टंडो आदम मां अंजुमन ताजरान टंडो आदम जे उहिदेदार हबीब खान बेलम जी मोटरसाइकिल चोरी थी वई हुई। चोरी थियल गाॾियुनि जी बरामदगी मां हबीब खान जो मोटरसाइकिल बि हथ SHO टंडो आदम मोटरसाइकिल मालिक हवाले करे छॾियो। लुंडो पुलिस खून जी कोशिश केस में रूपोश 5 जवाबदारनि अल्ताफ ज़रदारी, सजाद उर्फ सज्जू, आबिद अली, समर ऐं जान मोहम्मद खे गिरफ़्तार करे वरतो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।